अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में खणी आया आहियूं तमामु मज़ेदार चिकन वेजिटेबल विद टमेटो सॉस जी रेसिपी। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ हिते असां खई आहे गोभी। हिकु अदद विचोली साइज़ जी गोभी खई आहे, उनखे विच मां अधु करे असां अधु गोभी जो गुल जेको आहे उहो हिन रेसिपी लाइ इस्तेमालु कंदासीं। गोभी खे नंढनि टुकड़नि में कटे करे हिकु साइड ते रखी छॾींदासीं। ऐं हाणे खई आहे गजर, ऐं गजर खे बि असां नंढनि पीसिस में कटे छॾियो आहे। हाणे असां खयो आहे हिते शिमला मिर्च, ऐं शिमला मिर्च खे अधु करे ऐं अधु हिसो शिमला मिर्च जो असां इस्तेमालु कंदासीं। ऐं शिमला मिर्च खे बि नंढनि चौरस टुकड़नि में कटे असां हिकु साइड ते रखी छॾियो आहे। हिते असां खयो आहे हिकु अदद विचोली साइज़ जो टमाटो, ऐं टमाटे जा ॿिज अलॻि करे टमाटे खे बि नंढनि चौरस टुकड़नि में कटे छॾींदासीं। ऐं हाणे असां वटि आहे हिते हिकु अदद विचोली साइज़ जो बसर, ऐं बसर खे बि असां चौरस टुकड़नि में कटे छॾींदासीं। हाणे हिते असां खई आहे हिकु कढ़ाई, ऐं कढ़ाई जीअं थोरी गरम थींदी त असां तेल विझूं था 3 टेबल स्पून। ऐं हाणे विझंदासीं बग़ैर हदी वारो मुर्गीअ जो गोश्त 250 ग्राम, ऐं चिकन खे असां फ्राई कंदासीं तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। टे खां 4 मिनट्स जे लाइ असां चिकन खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे, ऐं हाणे ढकु ॾेई करे पचाईंदासीं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां ढकु ॾेई करे चिकन खे 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां ढकु हटाए करे मज़ीद 2 खां 3 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते पचाईंदासीं त जीअं चिकन जो जेको पाणी आहे उहो खुश्क थी वञे। 2 खां 3 मिनट्स ताईं हाई फ्लेम ते चिकन खे पचाइण खां पोइ असां हिकु साइड ते रखी छॾियो आहे। हाणे हिकु ॿियो पैन खयो आहे, ऐं असां कढ़ाई में ऑयल था ऐड कयूं तक़रीबन 2 टेबल स्पून। कटियल थूम विझूं था 1 टेबल स्पून, ऐं थोरी देरि जे लाइ असां पचाईंदासीं। हाणे विझूं था गोभी जेका असां पहिरियां कटे रखी हुई, जेका 1 कप जे बराबरि आहे। कटियल गजर विझंदासीं 1/2 कप। कटियल टमाटा आहिनि हिते तक़रीबन 2 टेबल स्पून जे बराबरि। शिमला मिर्च विझूं था 1/4 कप, ऐं कटियल बसर आहे 1/4 कप। हाणे सभिनी सब्जियुनि खे असां फ्राई कंदासीं तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते। 3 खां 4 मिनट्स जे लाइ असां सब्जियुनि खे हल्की बाहि ते फ्राई करे छॾियो आहे। हाणे विझूं था पंहिंजो फ्राई थियल चिकन जेको असां पहिरियों ई फ्राई करे रखी छॾियो हुयो। टमेटो सॉस विझंदासीं 1/2 कप, या तव्हां चाहियो त इन जी जाइ ते टमाटनि जो पेस्ट बि विझी सघो था। सिरको विझंदासीं 1 टेबल स्पून। सोया सॉस विझूं था 1 टेबल स्पून। हॉट चिली सॉस आहे 1 टेबल स्पून। कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टी स्पून, ऐं लूणु विझूं था 1/2 टी स्पून। हाणे असां पचाईंदासीं चिकन खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते।
ऐं 2 खां 3 मिनट्स जे लाइ चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असांजो मज़ेदार चिकन वेजिटेबल विद टमेटो सॉस बिल्कुलु तयारु आहे। उमेद आहे तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।